अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है त जुमे जो खुतबो सुने जो करो हुकुम है। असल जै सवाल पूछो है वो कंहिं कंपनी में रहे तो जॾहिं नमाज जो टाइम थिए जुमे जी नमाज जो टाइम अने खुतबा वाखिर दवाना जो टाइम थी उनटाणे अचे ॿ रकातूं पढ़ी ने सुन्नत अदा करे वेंदो रहे तो खुतबो नथो सुणे उन शख्स जो ई सवाल है। जुमे जो खुतबो मुकम्मल सुणण वाजिब है। शुरू वटि आख़िर सुधी सुणण वाजिब है। जुमे जो ॾींहुं फ़रिश्ता मस्जिद जे दरवाज़े ते वेहनि था अने जेको मस्जिद में दाख़िल थियनि था उन जो ना फ़रिश्ता पिंड जे रजिस्टर में लिखनि था। ख़तीब जॾहिं ख़ुतबे लाइ वेहे थो अने बांग शुरू थी थी उनटाणे ई चौपड़ो बंदि थी वञे थो। ख़ुतबो शुरू थी वञे थो तंहिं पुठियां जेतिरा जुमे में हाज़िरी ॾियनि था जुमे जो ख़ुतबो सुणे लाइ अचनि था अथवा नमाज़ लाइ अचनि था इन जो ना चढ़ेज नथो रजिस्टर में बोलंदो की न इन जी हाज़िरी बोलंदी की न। एतिरे जुमे जी आज़ान थी पहला ज अचे जो है अने जेको अचे तो उनखे ऑफर है। पहिरीं घड़ीअ में आया उनखे एतिरो सवाब मिले थो उन उठ कुर्बानी कयो एतिरो सवाब मिले थो। ॿी घड़ी में अचनि था उन एतिरो सवाब कमायो त गौ अल्लाह जे नाम में कुर्बान कयो एतिरो सवाब मिले थो। पोइ ईअं अचे पियो सवाब अज़ान थी पहला जे अचे जो है पुठियां न अचे जो। अक्सर ई ॾिठे में अचे थो त जुमे जो ख़ुतबो चालू हुए तो केरु चए थो माइक हीअं कयो केरु चए थो ला पखा बंदि कयो ॿारियूं खोलियो ऐं अॻां हटो मोंदला हीअं वियो होॾां वियो हीअं वियो। जुमे जो ख़ुतबो सुणणु वाजिबु है। इन जे अंदरि ॻाल्हि ॿोल करे जी मनाई है के जेकॾहिं ॿारड़ा अजराण कई त केरु उनखे चई न सघे जे चुप जे एतिरो चयो उहे गुनहगार थिए थो। जुमे जो ख़ुतबो शुरू थी आख़िर सूदी सुणणु वाजिबु है अने जेकॾहिं भाउ जी इहा हमेशह आदत है हमेशह लेट अचे थो मोड़ो अचे तो ई सख़्त गुनहगार है। एतिरे सुधीअ जे ई नाफरमाने में लिखाबो कारण के इन वाजिब के छॾा रहे ख़ुतबो रहियो वाज़ रहियो ई सुणे नथो पिंड जी मनमानी ते टाइम टेबल पास कये। अक्सर ॾिठे में अचे त अक्सर करो 70% जुमे जो ख़ुतबो चालू थी तो 30% मुश्किल वेंदा अने पोइ हरा 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 पिंड जी मनमानी से मुसलमान अचनि पिया अहिड़ो ही मनमानी दीन न आहे। ही दीन फिक्स दीन है जंहिंमें टाइम टेबल तंहिंजी तमामु ताक़ीदारी है। अज़ान जुमे जी अज़ान थी तंहिं थी पहला मस्जिद में जेको अचींदो उनखे सवाब थींदो। लेट आयो इन जो ना चढ़ंदो की न जुमे जी हाज़िरी में जुमे जो ॾींहुं इन जी गैर हाज़िरी बोले थी। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।